जय झूलेलाल। तुंहिंजी चौठ ते पियो आया, पवई मन तरस को। तुंहिंजी चौठ ते पियो आया, पवई मन तरस को। माजिया मजबूर आया, माजिया मजबूर आया। रूजो तो सा रलियो, तू सखी आहे सबाजो। दर अथम तुंहिंजो झलियो। हैप्पी बर्थडे टू माय नाना परसराम ज़िया साहिब। मां तमाम खुशकिस्मत मां आहियां जो मूंखे हिन घर में जन्म मिलियो आहे। मासचंद्र परिवार ऐं परसराम ज़िया परिवार में मां ॼाई आहियां। सो आई एम वेरी ग्रेटफुल कि शोभा जी, बरखा जी ऐं अमृता जी तव्हां सीता सिंधु भवन में अहिड़े अज़ीम शाइर जो तव्हां बर्थडे मनाए रहिया आहियो। थैंक यू सो मच। थैंक यू वेरी मच। महिरबानी शोभा जी। ख़ुशी जी ॻाल्हि आहे वॾे शाइर खे तव्हां एॾी इज़त बख़्शी आहे। महिरबानी, हमेशह ख़ुशि हुजो ऐं अहिड़ा प्रोग्राम क़ाइमु कंदा रहो। मम्मी हरिओम। खुश नसीब आहियां जो मूं पंहिंजे पिता साहिब जे घर जनम वरितो। मूंखे ॾाढो प्यार कंदा। मां उन्हनि जी हिकिड़ी धीउ हुअसि, हद खां वधीक प्यार कंदा। ऐं मां रोज़ उन्हनि जो सुखमनी साहिब जो पाठ कंदी आहियां सुबुह जो। जेके उन्हनि ट्रांसलेट कयूं आहिनि गीता, सुखमनी जेके साहिब, उन्हनि ट्रांस कयूं आहिनि गीता, जप साहिब, 9 महीने जा श्लोक सिंधीअ में। उन लाइ उन्हनि जूं लखे लखे महिरबानी। Thank you. Thank you, Sindhis. Thank you, Sita Sindhu Bhavan and all. Thanks. Bye.